अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिकु हारी कार्ड जेको आहे माना उहो तक़सीम करनि पिया। हाणे हारी कार्ड इहो कीअं हासिलु कजे हारी बेनज़ीर कार्ड जे नाले सां हिकिड़ो उन्हनि जेको आहे माना कार्ड लॉन्च कयो हो। कार्ड त लॉन्च कयो हो पर हाणे इन खे हासिलु कीअं कजे कार्ड खे सो कीअं चवंदा आहिनि त हिकिड़ी शइ सिंध हुकूमत माना ॾिनी आहे त उन मां फ़ाइदो हासिलु कयूं। दोस्त भली हाणे हिते कुझु बि चवनि त यार तूं माना जेको आहे पीपल्स पार्टी जे लाइ जेको आहे वीडियो ठाहीं थो ईअं उहा मुंहिंजो उहो मक़सदु न आहे पर मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त यार हिकिड़ी शइ सिंध हुकूमत लॉन्च कई आहे बाबा जीअं बि आहे उन मां फ़ाइदो त वठनि न हारी त फ़ाइदो वठनि। हाणे इहा हारी कार्ड कीअं हासिलु कजे ऐं फॉर्म वग़ैरह कीअं फिल कजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। हिन वीडियो में सॼी मालूमात ॿुधाईंदुसि। अगर तव्हां असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो जल्दी जल्दी सब्सक्राइब जो हेठि ॾिनल बटन आहे उन खे सब्सक्राइब करे बेल घंटी खे वॼाए छॾियो ताकि आईंदा जेके बि अहिड़ा सुठा सुठा वीडियो ठाहियूं त उन्हनि जी मालूमात तव्हां ताईं मिली सघे। त पोइ हलूं था हाणे वीडियो तरफ़ तव्हांखे फॉर्म फिल कीअं करिणो आहे ऐं लिंक किथे मौजूदु आहे लिंक जेको आहे न ही हिन वेबसाइट जी जेकी लिंक हाणे तव्हांखे खोले ॾेखारींदुसि उहा डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे ठीकु आहे। डिस्क्रिप्शन यूट्यूब जे वञो उते लिंक मौजूदु आहे उनखे क्लिक करे तव्हां आसानी सां माना जेको आहे न तव्हां पंहिंजो फॉर्म फिल करे सघो था जेकी उन्हनि जी रिक्वायरमेंट आहे ज़ाहिर आहे तव्हांखे उहा ॾियणी पवंदी। ॿुधो न दोस्तो त पोइ हलूं था हाणे वेबसाइट तां दोस्तो हीअ आहे बेनज़ीर हारी कार्ड रजिस्टर्ड फॉर्म ठीकु आहे। पहिरियां जेको आहे पर्सनल इंफॉर्मेशन तव्हांखे सॼी मालूमात हिन में ॾियणी पवंदी। अगरि तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां तव्हांखे सम्झ न अचे त तव्हां कंहिं बि कंप्यूटर वारे ॾे वञो ऐं उन खां जेकी मालूमात तव्हां हिते लिखाए सघो था। उनखां पोइ आहे एसिस्टेज इंफॉर्मेशन ठीकु आहे। हे एरर अचे थो हीउ कंप्यूटर तां शो थींदो ऐं ॿियो आहे सोर्स बैंक अकाउंट्स डिटेल अपलोड डॉक्यूमेंट्स में बि हिते एरर अचे थो जेको तव्हांखे माना पंहिंजी डिटेल तव्हांखे ॾियणी पवंदी कंप्यूटर तां उहो तव्हांखे शो कंदो। बाक़ी पर्सनल डिटेल तव्हांखे हिन में सॼी ॾियणी पवंदी। बेनज़ीर हारी कार्ड रजिस्टर्ड फॉर्म आहे हिन में लाज़मी तव्हां रजिस्टर्ड थियो ऐं उन मां तव्हां फ़ाइदो हासिलु कयो। हीउ ॾिसी सघो था हिन में सॼी मालूमात आहे त तव्हांजा पका घर आहिनि कचा घर आहिनि तव्हांजी ज़मीन घणी आहे तव्हांजा ॿार घणा आहिनि माना हिकिड़ी सॼी मालूमात आहे। अगरि तव्हां हिन बेनज़ीर हारी कार्ड मां फ़ाइदो वठणु चाहियो था त पोइ हिन में तव्हांखे रजिस्टर्ड थियणु लाज़मन आहे ठीकु आहे। हाणे दोस्त हिते तनक़ीद बि कंदा पर दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त यार ग़रीब बि खोड़ सारा आहिनि उन्हनि जी ज़मीन घटि आहे त उहे हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि था। हिकिड़ी शइ सिंध हुकूमत ॾिनी आहे हुकूमत तरफ़ां आहे त उन मां माण्हू फ़ाइदो वठे। हुकूमत छा थी करे उन ते तनक़ीद या पोइ उहे वरी बाद में जो किसो आहे हाल फ़िलहालु उन्हनि हिकिड़ी शइ ॾिनी आहे त बहरहाल उन मां फ़ाइदो वठे माण्हू। जीअं ग़रीबनि लाइ हैंड्स वारनि जेको ॾिनो सिंध हुकूमत तरफ़ां कमरा पिया ठाहिया घर पिया ठाहिराया त उन मां बि काफ़ी ॾिसो ग़रीबनि खे फ़ाइदो मिली वियो। त ही बि हिकिड़ी बेनज़ीर हारी कार्ड रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तव्हां हिकिड़ी फिल करे छॾियो जंहिं वटि जेतिरी ज़मीन आहे हिननि जी कहिड़ी कहिड़ी रिक्वायरमेंट आहिनि घणी ज़मीन ते ही कार्ड ॾींदा हिन जी सॼी मालूमात जेको आहे उहा हिन फॉर्म में मौजूदु आहे। हाणे ही जेको वेबसाइट जो जेको लिंक आहे इहो हाणे दोस्त परेशान थींदा आहिनि त इहो किथे असांखे मिलंदो। इहो यूट्यूब चैनल आहे सलाम सिंध जे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। तव्हां उन में वञी करे जेको आहे न उन लिंक खे मथां क्लिक कयो ऐं पोइ जेको आहे न उहो लिंक तव्हांजे साम्हूं ई खुली वेंदो बेनज़ीर हारी कार्ड रजिस्टर फॉर्म जो। पोइ उन में ही पर्सनल जेकी बि मालूमात आहे उहा तव्हांखे लाज़मन ॾियणी पवंदी। हे ॾिसी सघो था सॼी मालूमात आहे प्रोफेशनल ही बेनज़ीर वारनि जो जेको आहे माना वेबसाइट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो बेनज़ीर हारी कार्ड जो ही फेक वग़ैरह न आहे या का अहिड़ो को सीन न आहे जंहिंमें तव्हांखे का परेशानी हुजे। ऐं अञा ताईं जंहिं बि असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो ताकि आईंदा जेके बि सुठा सुठा वीडियोज़ हुजनि उहे वरी तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं ही पर्सनल डिटेल में जंहिं महिल तव्हां नालो पंहिंजो लिखंदो फादर नेम या हस्बैंड नेम अगरि का माई पंहिंजी ज़मीन आहे का औरत आहे त उहो पंहिंजे मुड़ुस जो नालो लिखी सघे थी। अॻियां वरी जेको आहे सरनेम तव्हां पंहिंजो ज़ात लिखी सघो था। हिते CNIC ऐं CNIC जी डिटेल इशू डेट एक्सपायरी डेट मोबाइल नंबर डिस्ट्रिक्ट कहिड़ो आहे तव्हांजो तालका कहिड़ो आहे यूनियन काउंसिल कहिड़ो आहे तपो कहिड़ो आहे दे कहिड़ो आहे विलेज कहिड़ो आहे ॻोठु मतिलबु
तव्हां मर्द आहियो या औरत आहियो उन में डिटेल तव्हांखे ॾियणी पवंदी। ओनर आहियो, मके मुकादेदार आहियो या लीज़ ते तव्हांजी ज़मीन वरितलु आहे त इहा बि सॼी मालूमात तव्हांखे ॾियणी पवंदी। हेठि वरी जीअं तव्हां ईंदव त हिते जेनेडर मतिलबु तव्हांखे मेल आहियो या फीमेल औरत या जेंडर तव्हांखे ॾियणो पवंदो। ऐं ॿियो वरी हेठि वरी तव्हांखां फुल नेम सीनसी वग़ैरह वग़ैरह वठंदो। पको घर आहे, कचा घर आहिनि तव्हांजा, उन में बि हाणे तव्हांखे हिते मालूमात ॾियणी पवंदी। पर जेके ग़रीब आहिनि मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त उहे पका या मिसाल अहिड़ियूं शयूं न लिखनि जंहिंमें मतिलबु अगरि कंहिंखे ग़लती मां लिखी वेंदा आहिनि त पका घर आहिनि कंहिंजा, ज़ाहिर घर त ठहियलु आहिनि पोइ उन में इहो आहे त तव्हां कचा घर लिखो, छा आहे त उन्हनि खे अहसास बि थींदो आहे, उन्हनि मां तव्हां जेको आहे फ़ाइदो बि हासिलु करे सघो था। हेठि फुल नेम आहे, सीन पर मां दोस्तनि खे इहा रिकमेंडेशन कंदुमि त दोस्त जेको आहे न हिते पाण हिन फॉर्म खे फिल न करनि। सो हीअ जेको फॉर्म आहे तव्हां कंप्यूटर वारे ॾे वञो ऐं हीअ मुंहिंजो चैनल आहे उहो तव्हां ॾेखारियोसि या लिंक ॾियोसि, उते तव्हांखे जेको आहे न हीअ फॉर्म आसानी सां तव्हां उनखे भराए सघो था। आसानी सां जेको आहे तव्हां उते तव्हां पंहिंजो जेको फॉर्म आहे उहो भरे सघो था। हिन में डॉक्यूमेंट्स तव्हांखे कहिड़ा ॾियणा आहिनि उहे पंहिंजे ज़मीन जा तव्हांखे ॾियणा पवंदा। ॿुधो साईं। ऐं बैंक अकाउंट जेको तव्हांजो डिटेल वठे उहो तव्हांखे बैंक अकाउंट मुंहिंजे हिसाब सां जेसि ताईं मूंखे लॻे थो सिंध बैंक जो अकाउंट तव्हांखां वठंदो हितां। पोइ सिंध बैंक तरफ़ां जेको आहे न हिकिड़ी कार्ड जेको आहे हारी कार्ड जेको आहे उहो ठही वेंदी, जेकी पैसा तव्हां सिंध बैंक मां ई कढाए सघंदव जेसि ताईं मूंखे मालूमात मिली आहे। ऐं ॿियो जेकी हिन में जेकी बि मालूमात आहे उहा तव्हांखे पूरी ॾियणी पवंदी। उनखां पोइ माना जेको आहे वञी करे तव्हां हिन मां फ़ाइदो वठी सघो था। ऐं कार्ड हाणे दोस्त इहो चवंदा त कार्ड कीअं मिलंदो, हीअ जॾहिं फॉर्म तव्हां फिल करे छॾींदव त पोइ वरी कार्ड जेको आहे उहो माना उहे ई मोकिलींदा, ठीकु आहे, उहो उन्हनि जे हथ में आहे, पंहिंजे हथ में न आहे। त पोइ कंहिंजा कार्ड हू मोकिलनि था ऐं कहिड़ा आयल आहिनि कहिड़ा न आयल आहिनि इहो वरी बाद जो किसो आहे, सम्झो दोस्तो। फ़िलहालु तव्हां हीअ कार्ड लाज़मी हीअ जेको फॉर्म आहे हीअ लाज़मी फिल करे छॾियो। सो फॉर्म फिल करण सां इहो त थींदो तव्हांखे फ़ाइदो थींदो। ऐं जेके दोस्त हिन वक़्तु ॿुधनि था ॾिसनि था उन्हनि खे गुज़ारिश आहे सलाम सिंध जेको असांजो यूट्यूब चैनल आहे, जेके दोस्तनि सब्सक्राइब न कयो त उहे जल्दी जल्दी में सब्सक्राइब करे छॾियो। ऐं हीअ एरर जेको हिते अचे थो न मोबाइल में उहो कंप्यूटर में न ईंदो। हीअ सोर्स एरीगेशन वग़ैरह हीअ सॼो मालूमात तव्हांखे सॼी ॾियणी पवंदी हिन में, ॾिसी सघो था न। इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां हीअ बैंक अकाउंट में हिते टाइटल ऑफ अकाउंट, अकाउंट नंबर, ब्रांच कोड, IBN वग़ैरह वग़ैरह सॼी मालूमात तव्हांखे ॾियणी पवंदी। ऐं जेके दोस्त ॾिसो था जेको आहे न असांजो यूट्यूब चैनल आहे सलाम सिंध, उनखे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल घंटीअ खे बि ज़रूरु वॼाए छॾियो। मोमेंट त दोस्तो हीअ जेकी वेबसाइट आहे या हीअ सॼी मालूमाती वीडियो आहे उहा तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि अचे त असांजो जेको यूट्यूब चैनल आहे सलाम सिंध उनखे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल घंटी आहे उनखे दॿाए छॾियो ताकि आईंदा सुठा जेके बि वीडियोज़ हुजनि मालूमाती वीडियोज़ उहो तव्हां ताईं पुॼाए सघूं। असांजा सुठा व्लॉग्स ईंदा आहिनि, असांजा इंटरव्यूज़ ईंदा आहिनि, उहे तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश कंदासीं त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो हिन लिंक खे, जीअं दोस्तनि ताईं जेको आहे न इहा शइ पहुचे ऐं दोस्त इहो फॉर्म फिल करे सघनि। ऐं पंहिंजे दोस्त खे तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, अल्लाह हाफ़िज़, वॾी महिरबानी।